अदा ही हिकु कहानी सौदागर जो इश्क ऐं उनजी पर्दे वारी ज़ाल जो सौदागर सां धोखो। हाणे हिकिड़ो सौदागर सौदो वापारु हिते हुते कंदो हो। हाणे उते हिकिड़ी पर्दे वारी छोकिरी पर्दो तमामु जाम हुनखे ईंदी हुई, सौदागर खां सामान वग़ैरह वठंदी हुई ऐं ईअं ई किस्सो हलंदो रहियो। सौदागर दिलि में उन छोकिरी खे चाहण लॻो, छोकिरी बि हुनखे चाहण लॻी। छोकिरी ईंदी हुई हुन वटि, सामान वग़ैरह त वठंदी हुई पर कुझु टाइम कचारी वग़ैरह बि कंदी हुई। हाणे जेॾीमहिल अज़ान थिए त उहा छोकिरी चवे उन सौदागर खे त आउं वञा थी निमाज़ पढ़णु, पर्दो उनखे तमामु जाम। सौदागर चवणु लॻो त वाह, हीअ छोकिरी त ख़ुदा परस्त आहे ऐं अलाह जी इबादत करे थी, हिन जहिड़ी ॿी न हूंदी। हाणे उन छोकिरी जो बि उन सौदागर सां इश्क मोहबत थी वई ऐं सौदागर बि हुनखे चाहण लॻो। हाणे हिननि जी मोहबत थी वई। हाणे इहो किस्सो हलंदो रहियो, इश्क हिननि जो हलंदो रहियो, नेठि वञी ॻाल्हि शादी ताईं पहुती। ख़ैरनि जो सौदागर उन छोकिरी सां कई शादी, पर्दे वारी, पर्दो हुनजो तमामु जाम, ख़ुदा परस्त ऐं अलाह जी इबादत करण वारी। सौदागर चवणु लॻो जेके उन माई जा मिट माइट हुआ त हाणे मुंहिंजी ज़ाल खे वठियो थो वञा पंहिंजे इलाइक़े, पंहिंजे ॻोठु। हाणे संदसि ज़ाल खे वठी पंहिंजे ॻोठु, पंहिंजे इलाइक़े आयो। हाणे हिते हुते सौदो वापारु करणु वेंदो हो त हाणे ज़ाल हिन वारी घर में बि पर्दो। सौदागर ॾिसणु लॻो त वाक़ई मुंहिंजी ज़ाल खे तमामु जाम पर्दो, वेंदी वेंदी केॾा पंहिंजो पाण खे ढके करे पर्दे में वेंदी, पर्दे में ईंदी ऐं मुसले ते वेंदी, निमाज़ पढ़ंदी, अलाह जी इबादत कंदी, राति जो सौदागर सां सुम्हंदी पर आधी राति जो उथी वेंजी सेंजी ऐं वरी ख़ुदा जी इबादत कंदी। सौदागर दिलि में ख़ुशि थियो ऐं चवणु लॻो त ख़ुदा परस्त मुंहिंजी ज़ाल माई अहिड़ी मूंखे मिली आहे, अलाह साईं सभिनि खे शल अहिड़ी माई ॾे, पर्दे वारी। हाणे हिकु चकर सौदागर चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त आउं वञा थो सौदे वापार जे लाइ ऐं पोइ वरी ईंदसि। हीअ माई खां मोकिलाए वियो सौदे वापार ते, सौदो वापारु करे मेनू ॿ हिन खे लॻा, सौदो वापारु करे घर आयो। हाणे हिन वारी ज़ाल परेशान हुई, ते उहो सौदागर पुछा करणु लॻो पंहिंजी माई खे परेशान ॾिसी ऐं पुछा करणु लॻो ॾे ख़बर परेशान लॻी पई ऐं ख़ैर तोसां? चई बसि इहा ॻाल्हि न पुछ, चई पोइ बि खणी ॿुधा थी छाजे करे परेशान आहे। चई आऊं परेशानियुनि जे करे आहियां। चई हीअ पंहिंजे घर में जेको वणु बीठो आहिनि, चई हओ, चई आऊं वेंजंदी आहियां ऐं हिन वण ते पखी वेंदा आहिनि, आऊं वेंजंदी आहियां, मुंहिंजी उघाड़ी पखी ॾिसनि था ऐं मूंखे शर्म थो थिए। त हिते सौदागर चवणु लॻो त हाणे पखी आहिनि ऐं पखी ॾिठो त छा थियो? चई न पखी आहिनि, हिननि में साह आहे ऐं जे अगरि हीअ ॾिसनि था, हिननि खे बि अखियूं आहिनि, सो मूंखे शर्म थो थिए, इहो वणु वढराए छॾ। चई पोइ वणु इहो वढराए ॾियां? चई हा इहो वणु वढराए छॾ। अबा हाणे ज़ाल हिन खे चयो सौदागर खे, सौदागर उहो वणु वढाए छॾियो। सौदागर दिलि में ख़ुशि थियो त वाह, मुंहिंजी ज़ाल खे एॾो पर्दो, अलाह जी इबादत करण वारी, मूंखे त बेहद ख़ुशी आहे त हीअ वण ते जेके पखी वेठा आहिनि उनखां बि शर्म थी करे एॾी पर्दे वारी, अलाह साईं शल कंहिंखे बि अहिड़ी माई ॾे पर्दे वारी। हाणे कुझु ॾींहं सौदागर रहियो। सौदागर चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त ॻाल्हि ॿुध, वरी वञा थो आउं सौदे वापार ते। सौदागर जो कमु सौदो वापारु करणु, किथे महीनो लॻे, किथे 2 महीना, किथे 6 महीना बि लॻियो वञनि। माई चवणु लॻी त भले ठीकु आहे, तूं सौदे वापार ते हलियो वञ। सौदागर खे उहो परेशानी टेंशन हुई त कोन ऐं चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल अहिड़ी पर्दे वारी, उनखे त उन ॻाल्हि जो टेंशन हो कोन, मुंहिंजी माई का अकेली घर में आहे। हीअ पंहिंजी ज़ाल खां मोकिलाए हलियो वियो। महीनो 2 वञी सौदो वापारु कयईं, सो चवणु लॻो त हाणे मोटिजे ॻोठु वञा, घरां चकर वग़ैरह लॻाइजा। हाणे निकितो, हिन खे टाइम तमामु जाम लॻी वियो, विच ते मींहं बरसाति वग़ैरह तमामु जाम ऐं हीअ थोरो तंग थी पियो, राति वारो टाइम जाम थी वियो। हाणे अची पंहिंजे ॻोठु पुॻो। हाणे उते त बरसाति वग़ैरह हुई कोन, जिथां आयो पे तमामु परे खां निकितो, उते बारिश हुई। हीअ पंहिंजे घर पुॻो अची। हाणे राति जो टाइम तमामु जाम थी वियो हुजे। हीअ चवणु लॻो त हाणे उठ ते ई माना हुजे, सामान वग़ैरह ई उठ ते चढ़ियलु हुजे। राति जो टाइम जाम थी वियो आहे। हाणे दर खड़काईंदसि, ज़ाल मुंहिंजी उथी पवंदी। इन खां बहितर आहे त हाणे पहिरीं आऊं ॾिसां भला, ऐं जेकर जाॻे पई या कुझु करे पई त पोइ उन हिसाब सां। हाणे हीअ उठ ते चढ़ीलो, उठ तमामु वॾो, दीवार जे पासे में उठ जेॾीमहिल बीहारी। हाणे ऊन्हारे जो टाइम खटूं ॿाहिरि, हीअ खणी छा ॾिसे त हिन वारी ज़ाल कंहिं मर्द सां भाकुर पायो सुती पई हुजे। हिन जॾहिं ॾिठो, हाणे सौदागर जॾहिं ॾिठो त सौदागर जा वार ई कंडारजी विया। चवणु लॻो त वञ भणिया, हीअ छा थी वियो? मुंहिंजी ज़ाल कंहिं ग़ैर मर्द जी ॿाहुनि में भाकुर पायो माना सुता पिया आहिनि। भणिया मुंहिंजी ज़ाल ख़ुदा परस्त, अलाह जी इबादत करण वारी, हेॾो हिनखे पर्दो। मूंखे चयईं त मुंहिंजे माना असांजे अङण ते जेको वणु हो, उहो वणु बि मूंखे माना वढराए चॾी, त पखी मूंखे ॾिसनि था, मूंखे शर्म थो थिए। ऐं हींअर मुंहिंजी ज़ाल कंहिं ग़ैर मर्द सां भाकुर पाए सुती पई आहे। हाणे एतिरो ई सोचे पियो सौदागर, लॻी उन महिल हवा, थधी हवा, ॾखिण जी हवा जी पाण को झकड़ वग़ैरह लॻे, कीअं वांच वग़ैरह लॻे,
उन महिल लॻी हवा जेका ही चादर ओढियल हुआ सा चादर वञी हेठि किरी छा ॾिसे त ॿई अलफ़ उघाड़ा। जॾहिं हिन ॾिठो सो चवणु लॻो त हीअ छा थी वियो, कहिड़ो ज़ुल्म थी वियो, वञ वञा मुंहिंजी ज़ाल अहिड़ी पर्दे वारी कंहिं गैर मर्द सां सुती पियो उहा बि उघाड़ी। त हीउ चवणु लॻो त भणिया मुंहिंजी ज़ाल ख़ुदा परस्ती जो रुॻो ढोंग पई करे, वञ हीअ त का ढोंगी आहे, अलाह जी इबादत ऐं पर्दो ही सभिनि जो ढोंग हो, वञ वञा। हाणे हीउ सोचणु लॻो त हाणे वञी छा करियां। हिन छा कयो, हिकिड़ी चिठी लिखी, उन में लिखी त तूं अहिड़ी हुए त ख़ुदा परस्तीअ जो ढोंग त न करीं हा, घटि मां घटि ईअं त न करीं हा, तो तमामु ग़लति कयो, मूं तोखे ॾिसी वरितो, इहो घरु आयो तोखे, हेकर त तोखे आउं मारियां हा पर तोखे छॾियां थो। इहो घरु मुंहिंजो आयो तोखे, जंहिं हिते वेही जंहिं पंहिंजे माइटनि जे घर वञी मुंहिंजो तोखे तलाक ऐं 3 दफ़ा तलाक लिखी उहा चिठी उते छॾे ऐं पाण निकितो। हाणे हीउ त हलियो वियो, आयो कंहिं ॿी बादशाही में, उन ॿी बादशाही खे बि छॾी आयो टी बादशाही में जॾहिं पुॻो त हाणे चवणु लॻो त हाणे को अहिड़ो माण्हू ॻोल्हियां ऐं उन सां गॾु पार्टनर थी ऐं को सौदो वापारु करियां। हाणे उते हिकिड़ो कोटवाल खे बि को अहिड़ो माण्हू माना खपे, ज़रूरत हुई उनखे त को अहिड़ो माण्हू मूंसां गॾिजे, को सौदागर, को वापारी, तो असीं पार्टनर थी ऐं सौदो वापारु माना इहो कमु हलायूं। हाणे हिनखे बि ख़बर पई त को कोटवाल आहे। हाणे उहो सौदागर आयो सिधो वञी कोटवाल वटि, हुनखे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुधाऊं, फिलाणे हंधि जो सौदागर आहियां ऐं तोसां गॾु पार्टनर थियां थो, मूं बि ॻाल्हि ॿुधी आहे तोखे कंहिं पार्टनर जी ज़रूरत आहे। कोटवाल चवणु लॻो त चलो ठीकु आहे, मूंखे कंहिं सौदागर कंहिं वापारी जी ज़रूरत हुई, हाणे जे अगरि तूं आई त पैसो पंहिंजो आहे सो अधु अधु करे पाण इहो सामान वग़ैरह वठंदासीं कंदासीं ऐं तूं भले सौदो वापारु कजी। सो हाणे ॿई भाइवार थी विया उन कारोबार मंझि। हाणे पैसो वग़ैरह त कोटवाल वटि तमामु जाम हो, कुझु सौदागर जो सामान वग़ैरह सोन हीरा मोती तमामु हेॾा होॾा वठी वेंदा हुआ ऐं रखंदा हुआ कोटवाल जे घर उहो सोना ऐं हीरा मोती जेके हूंदा सो कोटवाल जे घर में रखियो ऐं पोइ उतां ई खणी ऐं सौदो वापारु वग़ैरह ई माना कमु हलाईंदा हुआ। माना हिननि जो इहो तय थी वियो। हाणे होॾां जॾहिं माई उथी, सुबुह जॾहिं थियो, माई उथी ॾिसे त पर्ची हिकिड़ी पई हुजे, चिठी हिकिड़ो ख़त पियो हुजे। माई खणी खयो त उन में लिखियलु हो त आऊं तुंहिंजो मुड़ुसु, तूं घटि मां घटि ख़ुदा परस्ती वारो ढोंग त न करीं हा, अहिड़ो पर्दे वारो ढोंग त न करीं हा, अलाह जी इबादत ऐं एतिरे करे तो मूंखे चयो त वण वढे छॾींदे पखी वेहनि था, मुंहिंजी उघाड़ ॾिसनि था, मूंखे शर्म थो थिए ऐं तूं अलाह जी इबादत कंदी वे, एॾो पर्दो हेॾा होॾा मुंहिंजे अॻियां अहिड़ो ढोंग कयई, तोखे घटि मां घटि तूं एॾी ग़लति हुए, ईअं त न करीं हा। हाणे आउं तोखे छॾियो वञा, हेकर त तोखे आउं मारियां हा पर तोखे मारियमि न, तो सोचियमि त इहो गुनाह बि हरबुरो छो खणा। हाणे मुंहिंजी तोखे तलाक आहे, जा इन सां कर शादी, इहो घर बि तोखे आयो, जा वञ पंहिंजे माइटनि, उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे, तुंहिंजी ज़िंदगी आहे, आउं तोखे छॾियो वञा पियो। त हिते माई जॾहिं उहा चिठी पढ़ी सा चवणु लॻी त अड़े ही छा थी वियो, बढ़िया ज़ुल्म थी वियो, राति मुंहिंजो मुड़ुसु आयो ऐं ॾिसी वियो मूंखे हिन हालति में, हिन हमरा सां, सो मथे में धक हणणु लॻी, चवणु लॻी त ज़ुल्म थी वियो। हाणे हमरा जेको ॿियो हिन सां गॾु सुतो पियो सो पुछा करणु लॻो त ॾे ख़बर छा थियो, जी बसि राति मुंहिंजो मुड़ुसु आयो, ही चिठी आहे उनजी, तो तोसां गॾु मूंखे ॾिसी वियो, सो हाणे मूंखे तलाक ॾेई हलियो वियो आहे, हाणे कीअं करियां, जी हाणे छा कंदे, तुंहिंजी मर्ज़ी आहे। जी पोइ हाणे मुंहिंजो मुड़ुसु मूंखे छॾे वियो आहे, तूं कर मूंसां शादी। त हिते उहो हमरा चवणु लॻो उन माई खे, जेका पर्दे वारी धोखेबाज़ माई, उनखे चवणु लॻो त तोसां आउं शादी न कंदो। ची छो न तूं मूंसां शादी कंदे, जॾहिं मुंहिंजो मुड़ुसु सौदागर ईंदो त आउं उन वटि सिर्फ़ु 10 ॾींहं, हू 10 ॾींहं हूंदो, 10 ॾींहं हुन सां गुज़ारींदी हुयुसि, बाक़ी 2 महीना त तोसां, 2 महीना तोसां गुज़ारिया मूं, तूं मूंसां शादी छो नथो करीं। त हिते उहो हमरा चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, तूं ख़ुदा परस्तीअ जे नाले ढोंग पई करीं, इबादत करें पई, हर शइ पर्दो सभु माण्हुनि खे तुंहिंजे मुड़ुस खे ॾेखारी कयई ऐं ढोंग करण वारी तूं माई आहीं, मूंखे तुंहिंजी असलियत जी ख़बर आहे। तुंहिंजो मुड़ुसु सौदागर हेड़ो अमीर, पैसे में वधीक हर शइ, तो उनखे बि बख़्श न कयो, तो हुन सां बि ख़ुदा परस्ती वारो ढोंग करे ऐं उनखे तो धोखो ॾिनो। हाणे आउं त तोसां मोहबत कई, तोसां यारी मूं रखी, हालांकि तूं मूंखे पैसा वग़ैरह हेॾा होॾा ॾींदी वे, मुंहिंजो कमु पे हलियो, तंहिंजे करे ई बसि तोसां इहे रातियूं घड़ियूं ॾींहं गुज़ारियमि पे, आउं तोसां थोरी शादी कंदसि, इहो ढोंग वञी ॿिए कंहिंखे ॾेखार, उन सां वञी शादी कर, आउं तोसां शादी न कंदसि। अबा उहो बि जवाबु ॾेई उन माई खे हलियो वियो। माई मथो पिटणु लॻी, चवणु लॻी त हीअ मूं छा करे छॾियो, सो उतां ई ॿधंदे टपण सिधो आई पंहिंजे माइटनि जे घर, वञी उते वेही रही। हाणे होॾां सौदागर सौदो वापारु कंदो रहियो, उते बि को हिकिड़ो घर वग़ैरह उन इलाइक़े, उन बादशाही में वठी ऐं उते रहणु लॻो ऐं इहो सौदो वापारु कंदो हो।
हाणे हिकु चकर ईअं ई सुबुह जो सवेरे सौदागर निकितो, सो चवणु लॻो त हाणे वञा कोटवाल वटां सामान खणा ऐं वञा सौदो वापारु करे अचां। हाणे हलंदो हलंदो सिधो आयो कोटवाल जे घर। परे खां छा ॾिसे त कोटवाल जे घर वॾी रश लॻी पई हुजे, तमामु जाम माण्हू गॾु थिया पिया हुजनि। त हिते सौदागर चवणु लॻो त अलाह ख़ैर करे, ख़बर कोन्हे छा थियो आहे, कोटवाल जे घर जे अॻियां हेतिरा माण्हू। ही बि खणी आयो, माण्हू खां पुछा करणु लॻो त अदा ॾियो ख़बर, ख़ैर आहे, हेॾी रश करे हिते बीठा आहियो कोटवाल जे घर जे अॻियां। चई अदा कमु लही हलिया। चई कहिड़ा कमु लही आया? चई राति के चोर आया कोटवाल जे घर अंदरि, खाट हणी सोना ज़ेवर जेको बि सामान हीरा मोती सभु खणी विया, खाट लॻी हुई। सौदागर जॾहिं इहो ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो त भणिया वाह जो कमु थी वियो, कमु लाया चोर। सिधो आयो अंदरि कोटवाल वटि, कोटवाल खे चवणु लॻो त ॾे ख़बर। चई कमु लही आहे, राति को आयो चोरी करे इहो खाट हणी वियो, काशे न छॾी, हर शइ खणी वियो। चई हाणे माना कीअं खणी वियो? चई ख़बर कोन्हे कीअं खणी वियो, मुंहिंजे घर में सोन ऐं हीरा मोती अहिड़ी जॻह ते पियल आहिनि जो कंहिंखे ख़बर बि कोन्हे, ऐं पोइ बि कीअं खजी हलिया ख़बर कोन्हे। सौदागर परेशान थी वियो, सो चवणु लॻो त हाणे भणिया कंहिंखे ख़बर ई कोन्हे, पोइ बि खजी विया। चई हले कीअं खजी विया? त कोटवाल चवणु लॻो त हाणे जांच वग़ैरह कजे, किथे ॻोल्हा कजे। सौदागर चवणु लॻो त चलो ठीकु आहे। सौदागर बि उन कोटवाल खां मोकिलाए ऐं जीअं निकितो, हाणे हलंदो अचे पियो, थोरो ई अॻियां परियां वियो त छा ॾिसे त हिकिड़ो वॾो दरवेश, वॾो माण्हू दरवेश अचे पियो, कद जो डिघो, वॾी ॾाढ़ी, ऐं अचे पियो लठ साण गॾु, ऐं ज़मीन ते पेर बि न पियो खोड़े। पेर जूं जेके आङुरियूं हुयूं से माना खोड़े पियो, तिरियूं पेरनि जूं मथे हुजनि, टुपका टुपका माना ईअं हलंदो अचे पियो, आङुरियूं सिर्फ़ु खोड़ींदो अचे पियो ज़मीन ते। हाणे अचे पियो कोटवाल जे घर ॾांहुं। सौदागर जॾहिं ॾिठो इन दरवेश, हाणे त चवणु लॻो त हीअ दरवेश कीअं पियो हले, कहिड़े क़िस्म जो आहे। पुछा करणु लॻो माण्हुनि खां त ॾियो ख़बर, हीअ केरु हमरा आहे ऐं कहिड़े तरीक़े सां हले पियो। हमरा चवणु लॻा त यार तूं हिनखे सुञाणी कोन? सौदागर चवणु लॻा, चई न आउं हिनखे कोन सुञाणा, आउं नओं हिते आयो आहियां। चई वॾो पीर बाबा, वॾो पोतल दरवेश अथई। चई वॾो पोतल दरवेश? चई हा। चई ॾिस कीअं पेर मथे करे हले पियो, आङुरियुनि ते हले पियो, पेर ज़मीन ते चङी तरह खोड़े बि कोन थो। चई इहो वरी कीअं? चई उहो इंजे करे, हीउ ख़ुदा परस्त माण्हू आहे, अलाह जी इबादत एतिरी करे थो। हाणे हिनखे इहो ई आहे त हीउ चवे थो त ज़मीन ते पेर मुकमल खोड़े अंदरि मतां का माकोड़ी माकोड़ो जीत कीड़ो मकोड़ो मतां माना मुंहिंजे पेरनि जे हेठि अची न वञे, चुपाड़जी न वञे, मारिजी न वञे, मतां इहो गुनाह मूं ते पवे। माना हीउ अहिड़ो ख़ुदा परस्त माण्हू ऐं अलाह जी इबादत करण वारो आहे। त हिते उहो चवणु लॻो सौदागर, चई हाणे वणिया ख़ुदा परस्त माण्हू, अलाह जी इबादत करण वारो ऐं पेर मथे करण, हीउ बि को ढोंगी आहे। सौदागर चवणु लॻो, दिलि में सोच कयईं त हिन में का न का हेरा फेरी दरवेश में मूंखे लॻे पई, जेको हद खां वधीक ख़ुदा परस्ती करे, ऐं मूंखे त लॻे थो इहो हमरा सही आहे ई कोन। हाणे उहो दरवेश सिधो आयो कोटवाल जे घर ॾांहुं, त सौदागर बि पोयां लॻो। दरवेश सिधो आयो कोटवाल जे घर, अची हुन सां माना मिलियो कयो। सौदागर बि अंदरि मटे आयो। त हिते उहो पुछा करणु लॻो दरवेश उन कोटवाल खां त ॾे ख़बर, ख़ैर आहे। त हिते कोटवाल चवणु लॻो त राति कमु ख़राबु थी वियो, के चोर आया, खाट हणी विया, सोना ज़ेवर वग़ैरह सोन जेको सौदे वापार जे लाइ हीरा मोती सभु खणी विया, काशे न छॾियूं। त हिते उहो चवणु लॻो दरवेश उन कोटवाल खे त अलाह साईं उनखे पाणे ॾिसंदो जंहिं इहो कमु कयो आहे। हाणे एतिरो कुझु चई उहो दरवेश उन कोटवाल खे मोकिलाए हलियो वियो। सौदागर उते ई रहियो। सौदागर चवणु लॻो उन कोटवाल खे त ॾे ख़बर, हिन दरवेश सां तुंहिंजो कहिड़ो राब्तो, कहिड़ो सिस्टम आहे। त हिते कोटवाल चवणु लॻो उन सौदागर खे त ॻाल्हि ॿुध, हीअ दरवेश माण्हू अथई, वॾो पोतल माण्हू अथई, अलाह जी इबादत तमामु जाम कंदो आहे, ख़ुदा परस्त माण्हू अथई, ख़ुदा परस्ती ऐं अलाह जी इबादत तमामु जाम कंदो आहे। हीअ एतिरे क़दुरु जो माना ज़मीन ते मुकमल पेर बि खोड़े नथो, आङुरियुनि ते हलंदो आहे, छो जो मतां कीड़ो मकोड़ो माना हुजे कुझु जीत वग़ैरह त पेरनि जे हेठां लताड़जे न। हीअ अहिड़ो माण्हू अथई। त हिते उहो कोटवाल चवणु लॻो त हीअ मूं वटि ईंदो आहे, हीअ मूं वटि ईंदो आहे, पोइ कचारी वग़ैरह हेॾा होॾा माना असांजी थींदी आहे, खाईंदो पींदो बि मूं वटि आहे हिते, सो ईअं ईंदो वेंदो मूं वटि आहे। सौदागर चवणु लॻो उन कोटवाल खे त ॻाल्हि ॿुध, हिकिड़ी ॻाल्हि चवां नाराज़ कोन थींदे। त कोटवाल चवणु लॻो त नाराज़ आऊं छो थींदुसि। चई ॻाल्हि मुंहिंजी यादि अथई, तुंहिंजी चोरी इन दरवेश कई आहे। जॾहिं इहा ॻाल्हि उन कोटवाल खे हिन चई त कोटवाल बाहि थी वियो, सॼो ॻाढ़ो थी वियो। सो चवणु लॻो सौदागर खे त सौदागर चरियो थियो ई, चवीं छा थो, हू दरवेश माण्हू ज़मीन ते पेर खोड़े बि मुकमल माना सही नथो हले, ऐं हू इबादत करण वारो माण्हू दरवेश थोरी चोरी कंदो, चरियो थियो या ईअं तूं न चओ, ईअं चवंदे त तूं जहन्नम में वेंदे। सौदागर चवणु लॻो उन कोटवाल खे त ॻाल्हि ॿुध, आऊं जहन्नम में वञा या जन्नत में वञा, पर इहो माण्हू
चोरी थी मन कई है तुझी चोर थी। कोटवाल चवण लॻो त ईअं थी नथो सघे। सौदागर चवण लॻो उन कोटवाल खे त ॻाल्हि ॿुध, तूं हल 2-3 माण्हू गॾु साण करे हल वञी दरवेश जे घर, तूं जांच कर, जे अगरि इहे शयूं न निकिरनि तूं मूंखे खणी चोजां। कोटवाल चवण लॻो त चलो ठीकु आहे, तुंहिंजी ॻाल्हि खे बि ॾिसूं था। हाणे उन महिल कोटवाल चवण लॻो त सौदागर खे हलूं था। 2-3 माण्हू कोटवाल माना घुराया, 3-4 माण्हू आया त हिते उहो कोटवाल चवण लॻो उन 3-4 माण्हुनि खे सौदागर चवण लॻो त चलो ठीकु आहे, दरवेश जे घर हलूं था। चई हाओ, चई आऊं वेंदसि उन दरवेश वटि, कचहरी वग़ैरह दरवेश सां कंदसि, अवी वञो घर में जांच वग़ैरह कजो, इहे शयूं आहिनि या कोन्हे, जेका चोरी पंहिंजी थी उहो सामान उतां मिले थो या कोन थो मिले। त उहे हमरा चवण लॻा चलो ठीकु आहे। हाणे कोटवाल कुझु साण माण्हू सौदागर सभु आया उन दरवेश जे घर। कोटवाल लॻो दरवेश सां कचहरी वग़ैरह करणु, उहे माण्हू ख़बर ई कोन पई, सिधो घर मंझि विया। हिते हुते तलाशी कयूं, छा ॾिसनि त वाक़ई उहो सोन ऐं हीरा मोती हर शइ उते माना मौजूदु हुजनि जेके कोटवाल जे घरां चोरी थिया। हाणे उहे 3-4 माण्हू मटे आया, अची उन कोटवाल खे चवण लॻा त कोटवाल बिल्कुलु हिते ई जेको चोरी थियल पंहिंजो सामान हो, सोन हीरा मोती हर शइ मौजूदु आहे, सभु हिते पिया आहिनि। कोटवाल जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो चवण लॻो त हीअ बणिया छा थी वियो। कोटवाल चवण लॻो दरवेश खे, दरवेश ॻाल्हि ॿुध, चोरी तो कई? चई हा चोरी मूं कई। चई तो चोरी छो कई? तूं अलाह जी इबादत करण वारो माण्हू, तोखे त हाणे आउं सज़ा ॾींदुसि, मुंहिंजो तो ते एॾो भरोसो एतबार ऐं तूं चोरी करे। सौदागर चवण कोटवाल खे त ॾिठई इहे सभु हिननि जा ढोंग आहिनि। त हिते उहो कोटवाल चवण लॻो त तोखे बादशाह वटि वठी वेंदा, तोखे सज़ा ॾियारींदासीं, पर इहो ॿुधा त इहो चोरी तो छो कई? आख़िर तूं ख़ुदा परस्ती माण्हू, अलाह जी इबादत करण वारो माण्हू, ऐं तूं इहो कमु छो कयो? सज़ा तोखे बिल्कुलु ईंदी। त दरवेश चवण लॻो त भले मूंखे सज़ा ॾियारे छॾ। कोटवाल चवण लॻो त आख़िर ॿुधा। त हिते दरवेश चवण लॻो उन कोटवाल खे त ॻाल्हि ॿुध, मूं कंहिं हंधि इहा फराडी कई आहे, हालांकि इहो मुंहिंजो कमु आहे, माना माण्हुनि खे माना अहिड़े हिसाब सां माइल करणु, माना जेको माण्हू सोचनि त हीअ वाक़ई अलाह जी इबादत करे पियो, हीअ अहिड़े क़िस्म जो माण्हू आहे त उन ते को अहिड़ो इल्ज़ाम लॻंदो ई कोन। पोइ मूं बादशाहनि जूं बि चोरियूं कयूं, सौदागरनि जूं बि चोरियूं कयूं, वॾा काट हयां, सो कई कम मूं माना ईअं कया पंहिंजे हिसाब सां। को यकीन ऐं भरोसो कंदो ई कोन हो त को दरवेश चोरी कंदो। जे अगरि केरु इल्ज़ाम मूं ते लॻाईंदो तॾहिं उहे माण्हू उन्हनि खे मारे छॾींदा हुआ। सो हाणे इहो हिकिड़ो ॾेखाव हो, ख़ुदा परस्ती जो ढोंग हो, सो इन जे करे त हिते कोटवाल चवण लॻो त वठी हलो इनखे बादशाह ॾांहुं। हाणे सोन वग़ैरह ॾांहुं खयूं बादशाह ॾांहुं, इन माना कोटवाल ऐं सौदागर इनखे ॿधी करे ऐं खणी आया। बादशाह खे सॼी ॻाल्हि करे हिन ॿुधाई। त बादशाह चवण लॻो त हीउ वॾो ढोंगी आहे, पोइ हिनखे फांसी ते चाढ़ियो। अबा हाणे उन महिल फांसी ते हिनखे वठी विया फांसी ते चाढ़ण जे लाइ। त हाणे उते हिकिड़ो काज़ी हुजे, काज़ी चवण लॻो उन दरवेश खे, दरवेश ॻाल्हि ॿुध, तो ख़ुदा परस्ती जो ढोंग करे माण्हुनि खे लुटियो फुरियो कयो, तूं ईअं न करीं हा, तुंहिंजी दिलि में विचाई ॿियाई। तूं जे अगरि सची दिलि सां अलाह जी इबादत करीं हा ऐं फराड ऐं धोखो न करीं हा, अलाह साईं जी अहिड़ी इबादत करीं हा ऐं ख़ुदा परस्ती जो ढोंग न करीं हा, लुटी फुरी माण्हुनि खे न हुआ, सची दिलि सां रब जी इबादत करीं हा, त तुंहिंजा धागा फीणा दुआऊं हलनि हुआ, माण्हू तोखां धागा फीणा कराइनि हुआ, दुआऊं वठनि हुआ तोखां। तमामु ग़लति कयो, माण्हू अहिड़ो ढोंग थोरी कंदो आहे। सो काज़ी चवण लॻो त चाढ़ियो इन खे माना फांसी ते। अबा उन महिल उन दरवेश खे फांसी ते चाढ़े छॾियो। हाणे उहो सौदागर ऐं उन कोटवाल खे उहो सामान बि मिली वियो। सौदागर सुठे नमूने सां कोटवाल ऐं भाईवार हुआ, वरी सौदो वापारु कंदो रहियो। सो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाइण ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।